रिपोर्टर गुलजान खान चांडियो वारहा जो बहितरीन ऐं मिसाली स्कूल गवर्नमेंट बॉयज़ सेकेंडरी स्कूल वारहा जंहिंमें हिन वक़्तु पूरे डिसिप्लिन सां गॾु पूरो स्टाफ जंहिंमें उस्ताद ऐं ॿियो स्टाफ स्कूल टाइम ते पहुची वञनि था जिन खे पिणु पाबंद कयो वियो आहे त को बि उस्ताद ऐं लोअर स्टाफ स्कूल दाख़िल थियण वक़्तु मास्क ज़रूरु पहिरे ईंदो ऐं हथ सैनिटाइज़ करे पोइ स्कूल में दाख़िल थींदा। उन सॼे अमल खे स्कूल जो प्रिंसिपल साईं अब्दुल हादी चोलियानी ऐं CFC पारां मुक़ररु थियल कोआर्डिनेटर मोहतरम फहद मेहराब छुटो मॉनिटर करे रहिया आहिनि। वाज़े रहे त स्कूल में पढ़ंदड़ ॿार पिणु स्कूल में मुकमल डिसिप्लिन सां अंदरि दाख़िल थींदा आहिनि। मुकमल क़तार ठाहे स्कूल अंदरि दाख़िल थींदा आहिनि जिन खे पिणु SOPs ते मुकमल पाबंद कयो वियो आहे त SOPs ते अमल कनि। स्कूल में इम्तिहाननि दौरान तमामु स्कूलनि जे शागिर्दनि खे स्कूल जे कोआर्डिनेटर फहद मेहराब छुटो पारां मास्क फ़राहम कया विया ऐं सैनिटाइज़र्स जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। उन खां अलावा उस्ताद जा तमामु मोज़िज़ उस्ताद पिणु कोआर्डिनेटर सां मुकमल सहकार करे रहिया आहिनि जिन जे बायोमेट्रिक पिणु ॾींहं ॿ दफ़ा कई वेंदी आहे। स्कूल में हिन वक़्तु पूरे ज़िले खां शागिर्द जी सरकारी तमामु वधीक आहे। स्कूल में हर उस्ताद पंहिंजे वक़्त ते अची क्लासिस में पढ़ाईंदा आहिनि। कोआर्डिनेटर फहद मेहराब छुटो ऐं प्रिंसिपल साईं अब्दुल हादी चोलियानी जी मोहब्बत सां हिन वक़्तु वारहा बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल पूरे ज़िले में पढ़ाई जी हिसाब सां सिफ़ अवल जे स्कूलनि में शामिल थी चुको आहे। जंहिं सबबु केतिरा ई वालिदेन जेके उन खां अॻु स्कूल में मुनासिब विढ़ाई न हुजण उन जे करे मजबूरन पंहिंजनि ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में पढ़ाईंदा हुया। अॼु उहे पंहिंजे ॿारनि खे बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल वारहा दाख़िल कराए रहिया आहिनि। वारहा जी अवाम पारां स्कूल अमले जे नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो आहे। असीं प्रिंसिपल साईं अब्दुल हादी चोलियानी ऐं कोआर्डिनेटर फहद मेहराब छुटो जी महिनत ऐं कोशिशुनि तालीम दोस्त पॉलिसियुनि ते खेनि सलाम पेश करियूं था। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ वारहा।